चीफ राजस्थान अगुड़ो के मुताबिक नवाब वसण जे हिदायतुनि ते पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी 33हीं सालगिरह मल्हाई वई। सालगिरह जी तकरीब में खैरपुर सिटी जे लेडीज़ विंग जी सीनियर नायब सदर मैडम शाज़िया शाह, शबनम सियाल, अनवर शेख, शहरबानो, नसरत मंगनी जो सफिया ताहिर समेत वॾे अंग में कारकुननि औरतुनि शिरकत कई।